अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों धमाकेदार तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। नई किस्त जी जेका हाणे किस्त ईंदी ऐं तकरार ड्रामे में कुछ अहिड़ियूं ग़लतियूं कयूं वियूं आहिनि, अॼु उहे बि तव्हांखे नोट करे ॿुधाईंदासीं। जीअं ज़ुल्फ़कार बुर्दी, कमाल खान यानी नवाब खान ऐं जेको आहे सिजाल खान पंहिंजे वीडियो में चई रहिया आहिनि त कुझु यूट्यूबर असांजूं ग़लतियूं कढंदा आहिनि। बिल्कुलु ग़लतियूं कढंदा आहियूं, असांजी जो ग़लतियूं हूंदियूं आहिनि। अॼु जेका किस्त हली आहे इन में हिकु वॾी ग़लती कई वई आहे, उहा बि तव्हांखे कढी ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे। फिर वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ही नंढिड़ो वीडियो आहे ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं पहिरियों ग़लती पोइ कहाणी। ग़लती इहा आहे दोस्तों, कल्ह राति जेकी तव्हां किस्त ॾिठी हुई उन में तव्हां दरिया ख़ान खे आज़ादु ॾिठो हुयो। दरिया ख़ान पंहिंजे उताक ते चाचे सां गॾु वेही दोस्तनि सां बख़्शल सां इहे ॻाल्हियूं करे रहियो त मूंसां मरी वियो आहे, हली भावाल खां पुछी अचूं हू ज़िंदा हुआ या मरी वियो आहे। राति जेके हाणे किस्त हली तव्हां उन में ॾिठो सिजावर खान नवाब खान खे चयो मुंहिंजा दोस्त जेका ॿधा पिया आहिनि उहे छॾाए ॾे, रहीम खे बि छॾाए ॾे। हाणे कहिड़ी न ग़लती आहे, कल्ह हू किस्त में आज़ादु हुया, कीअं छुटी आया, अॼु वरी चए तूं मुंहिंजा दोस्त छॾाए ॾे। हीउ हिकु ॾींहुं अॻु न पोइ न इन जो कमु हलंदो रहंदो आहे। ज़रा ज़हर ज़िंदगी में बि ईअं थियो, शमू मरी वियो, वरी शमू पंहिंजो पलांद वठण लाइ वरी ॿी किस्त में ज़ाहिर थियो हुयो। हीअ ग़लतियूं कंदा आहिनि तॾहिं असां जूं ग़लतियूं कढंदा आहियूं, लेकिन इन्हनि खे केरु सम्झाए, हीअ असांजे मथां वरी कावड़ कंदा आहिनि। बहरहाल कहाणी ॿुधाईंदा हलूं तव्हांखे। नेक्स्ट एपिसोड जी जेका कहाणी आहे दोस्तों, हाशू जेको आहे शर्तूं रखंदो मीर सां, इहे त पहिरीं ॻाल्हि त आशू चवंदो मां तुंहिंजी भेण सां शादी कंदुमि, तूं मुंहिंजी भेण सां, लेकिन शर्त इहो आहे जेको आहे मुंहिंजी भेण जे बदिरां तूं पंहिंजी भेण जो रिश्तो मूंखे ॾे, ऐं ॿियो इहो त नवाब खान सां तूं ठाह बि कंदे। लेकिन कुझु शर्तूं मीर मञंदो, कुझु न मञंदो, लेकिन इन करे बि इन्हनि जो ठाह थी वेंदो। ऐं सिजाल खान वारा इन्हनि जूं बि ॻाल्हियूं स्टार्ट थियूं आहिनि ठाह जूं, अन क़रीब ठाह जे वेझो वेझो इहे पुॼंदा, लेकिन वरी को न को इन्हनि जे लाइ मसइलो साम्हूं पैदा थी वेंदो। वीडियो पुॻा दोस्तों पुॼाणी ते चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।